अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनसरिया पांद में मुस्तफ़ा लुंड जे नाले अदबी ख़त इंतखाब करे थो गुलज़ार अहमद दर्स। ज़िंदगी जे पुलिस राह ते हलंदड़ पाण माण्हू जे सफ़र जो अंत लुड़कनि ते छो थो थिए, उन ॻाल्हि जो पतो आरियर जे ततल ॾींहं खे बि नाहे त भिनल शाम खे बि नाहे। दर्दनि जूं तवील रातियूं, सुबुहनि जा उदास पाछा पाण खां पुछनि पर अधु राति जो बिबरनि मथां चमकंदड़ चंड पुछंदो रहे थो त पिया बिना निंड ईंदी अथव या न। मुस्तफ़ा प्यारा आलमी इहो आहे जो पंहिंजे मोहबतनि खे नफ़रतनि जी नज़रनि झोरे विधो आहे। पाण समाज जा उहे माण्हू आहियूं जिन खे ज़मानो रुगो उन करे नथो क़बूले जो पाण दिलि जे चवण ते हलूं था, रुअण जे रत में खिलूं था। पाण खे दुनिया जी बीमारी न लॻल आहे। पाण वक़्त जे अखियुनि में अखियूं विझी इहो पुछूं था त किथे आहे इहो वाइदा जिन पोयां पाण पंहिंजे रूह खे रतो छाण कयो। अलमियो इहो न आहे त असांजे अहसासनि खे बेहसीअ जे बाज़ार में चिथियो वियो, पर अलमियो इहो आहे त असांजे लुड़कनि जी क़ीमत जो काथो को करे न सघियो। मुस्तफ़ा जानी थियण लाइ हिते सभु कुझु थींदो रहियो आहे। ना आशना केतिरा ई गुलाब छाणींदी रही आहे। थियण लाइ हिते छा छा न थियो आहे। हिते इंसानी अहसासनि खे लताड़ण नई ॻाल्हि न आहे। कंहिंजे चोलीअ जे टिकनि में लिकियल लुड़कनि जो कसम मुस्तफ़ा, हीउ समाज अखियुनि ते उल्का रखण वारे ख्वाबनि खे बहिराड़ कंदो रहियो आहे। तुंहिंजे जनम ॾींहं ते तोखे जनम ॾींहं मुबारक ॾींदे पिरे जहिड़ी पक ते पिरीअ जे अखियुनि जे पलकनि ते तुंहिंजा ख्वाब हूंदा ई हूंदा। मुस्तफ़ा प्यारा, पाण माण्हू बि अजीब आहियूं। ज़ख़्म खाऊं था, दर्द सहूं था, रत रूं था, पर पंहिंजे प्यार त दस्तर बरदार थियण जहिड़ो कुफ़र न कल्ह कयोसीं, न अॼु, न सुबुह जो कंदासीं। पाण वक़्त जे वार खे सम्झण सां गॾु सुठे वक़्त जे इंतज़ार जी ॻाल्हि ते नाहे भाड़ियो। पाण पंहिंजूं विखूं इहो सोचे न आहिनि रोकियूं त पिरी हिन प्यार पंहिंजे ते लॻा पहिरनि मथे पहिरा। पाण माण्हू अंदरि जे खाना बंदोशनि खे लोक खां लिकाए जीअंदासीं, खिलंदासीं, सफ़र खां सफ़र कंदासीं त इहो चई त परे थी पवां, हर मुंहुं में थो मच ॿरे। छाल तूं मुरकंदो लिखंदो रहीं, तोखे वरी बि जनम ॾींहुं मुबारक। ऐं तुंहिंजो पंहिंजो गुलज़ार अहमद दर्स।